ॾुखनि जो ताज। यार अमजद, सब नसीब जी ॻाल्हि आहे। बाबा जा ॿार जेके बाबा खां उमिरि में वॾा हुआ, उन्हनि कॾहिं बि बाबा खे पंहिंजो नंढो भाउ करे न मञियो। शमीर तोसां जेको कुझु बि थियो उनखे मिटाए त नथो सघां, पर तोखे हिन हाल में रहणु बिल्कुलु बि न ॾींदुसि। इहो मुंहिंजो वाइदो आहे तोसां। इते छा पियो करीं? बस मिड़ई तूं ॾे ख़बर। यार ईद अची रही आहे, सोचां पियो किथे घुमण हलूं। वाह यार, इहा त मज़े वारी ॻाल्हि आहे। ॿियो केरु थो हले? हल जुनैद खे ॾिसूं, उहो छा थो चए, पोइ प्रोग्राम ठाहियूं था। हल। किॾा पिया वञो? यार सोचूं पिया किथे घुमण हलूं, तुंहिंजो छा ख़्याल आहे? गड्ढा, जिथे चओ हलूं। तूं ॿुधाए किथे हलूं? यूं हले थो? पुछणो पवंदो। हलो पुछूस था। किॾां निकिता आहियो? यार घुमण जो प्रोग्राम ठाहियूं पिया, तूं हलंदे? बिल्कुलु हलबो, पर पहिरीं अदा साईं खां पुछणो पवंदो। गड्ढा, हलो पुछूं था। अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम अस्सलाम। माशाल्लाह माशाल्लाह। केॾांहुं तयारी आहे? अदा असां दोस्तनि घुमण जो प्रोग्राम ठाहियो आहे। अच्छा, सुठी ॻाल्हि आहे। ख़्याल सां वञिजो ऐं राब्ते में रहिजो। इंशाअल्लाह दा, महिरबानी। सुभाणे 10 बजे निकिरंदासीं। यार ॻाल्हि ॿुधो, आउं कोन थो हलां। तूं छो कोन थो हली? बस आउं कोन थो हलां। यार तूं हल, तोखां सिवा मज़ो ई कोन ईंदो। ठीकु आहे, मुंहिंजी हिकिड़ी शर्त आहे, मुंहिंजा पैसा बि भरिजो। मूंखे ख़बर आहे मुंहिंजे पैसा कोन भरींदा, आउं कोन थो हलां। ठीकु आहे, तुंहिंजा पैसा असीं भरींदासीं। गड्ढा। शमीर कहिड़ो हाल आहे? अल्हम्दुलिल्लाह बा, अल्लाह जो शुक्र। अवां ॿुधायो? शुक्र आहे मालिक जो। भाउ, तव्हां त चयो 5 ॾींहंनि खां पोइ ईंदुसि, तव्हां त जल्दी अची विया। शमीर जानी, मां पैसनि लाइ न आया आहियो। अच्छा,
पोइ ख़ैर मां अचणु थियो। सुभाणे ईद आहे, तोखे कंहिं शइ जी ज़रूरत हुजे त ॿुधा। महिरबानी शकील बा, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे। तो मुंहिंजा हाल पुछिया, इहा ई मुंहिंजे लाइ वॾी ॻाल्हि आहे। तमामु घटि माण्हू मूं ग़रीब खां मुंहिंजा हाल पुछंदा आहिनि। तूं अॼु मूं वटि आहीं, मुंहिंजा हाल पुछिया, मुंहिंजी सार लधी, मूंखे बेहद ख़ुशी थी। इहे अव्हांजा थोरा आहिनि। अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे। मूंखे कंहिं बि शइ जी ज़रूरत पई त ज़रूरु अव्हांखे ॿुधाईंदुसि। बेहिजाब हलियो अचिजांइ। अदा अॼु ईद जो ॾींहुं आहे। माण्हू घुमी रहिया आहिनि ऐं क़िस्मे क़िस्मे जा ताम खाई रहिया आहिनि। पंहिंजे घर में अॼु बि खाइण लाइ कुझु न आहे। नवीद, ख़ुदा न करे कंहिंजी ज़िंदगी में अहिड़ो ॾुखियो वक़्तु अचे। हिननि परेशानियुनि मुंहिंजी ज़िंदगी खे वकोड़े छॾियो। मुंहिंजूं ख़्वाहिशूं, मुंहिंजा समूरा ख़्वाब ख़तम थी विया आहिनि। नवीद, जॾहिं अखियुनि में ॻोढ़नि जो कहत अची वञे ऐं आवाज़नि खे ख़ामोशी जो अजगर ॻीही वञे ऐं हसरतूं दिलि जी सेज ते फथकण लॻनि, उन वक़्तु ज़ख़्मी पखी जी रड़ में जेका तड़प हूंदी आहे, उनखे बेवसी चइबो आहे। नवीद, मां घर थो हलां। अमजद मूंसां ईद मिलणु ज़रूरु ईंदो। उनखे चइजां अदा के कम सां वियल आहे। मूंखे माफ़ कजां अमजद, मां तोसां ईद नथो मिली सघां। मूंखे ख़बर आहे तूं मूंखे हिन हाल में ॾिसी परेशान थींदे ऐं मां नथो चाहियां त तूं परेशान थी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ईद मुबारक। खैर मुबारक। तव्हांखे बि ईद मुबारक। ख़ैर मुबारक। शमीर किथे आहे? अदा अदा त की कम सां ॿाहिरि वियो आहे। ईअं कीअं थो थी सघे? लॻे थो त मूंसां कूड़ ॻाल्हायो पियो वञे। अच्छा ठीकु आहे। ज़रूरु का त ॻाल्हि आहे जो मूंसां कूड़ ॻाल्हायो वियो आहे, पर अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि थी सघे थी जो शमीर मूंसां ईद बि न मिलियो? मूंखे सम्झ में नथो अचे त मां छा कयां, केॾांहुं वञां। हाणे त बसि हिकिड़ो ई रस्तो बचियो आहे ऐं उहो आहे ख़ुदकुशी।
ही तू छा करे रहियो आहीं? चरियो थी वियो आहीं छा? ज़िंदगी ख़ुदा जी ॾिनल नेमत आहे ऐं तूं हुनखे विञाए रहियो आहीं? छा चई? ज़िंदगी नेमत आहे। सही, मगर यार जीअण मज़ाक थोड़ी आहे। मञा तो ज़िंदगी अनमोल तोहफ़ो आहे, अनमोल खां बि अनमोल आहे। पर जेकी अज़ाब अज़ियतूं तकलीफ़ूं ज़िंदगी ॾेई रही आहे उहे हरगिज़ के नेमतियूं ख़सलतूं न आहिनि। ज़िंदगी अज़ाब जो ढेर आहे। यार मां ज़िंदा त आहियां पर ज़िंदा लाश वांगुरु। तोखे छा थो लॻे ख़ुदकुशी हर मसइले जो हल आहे? न शमीर न। दुनिया में तो जहिड़ा केतिरा ई मजबूर इंसान आहिनि के ख्वाब ॾिसणु छॾे चुका आहिनि, के ख़्वाहिशूं पालणु छॾे चुका आहिनि, के मुस्कुराइणु छॾे चुका आहिनि, के पंहिंजो ख़्यालु रखणु छॾे चुका आहिनि, पर पोइ बि उहे जी रहिया आहिनि। तो कॾहिं सोचियो आहे तुंहिंजी इन्ही हरकत सां तुंहिंजे बचनि जो छा थींदो? उन्हनि जी ज़िंदगी कीअं गुज़रंदी? मूं तोखे केतिरा दफ़ा चयो शमीर तोखे कंहिं बि शइ जी ज़रूरत हुजे त मूंखे ॿुधाए, पर तो मूंखे परायो करे छॾियो। मूं हमेशह तोखे पंहिंजो दोस्त सम्झो। तो मूंखे इन लाइक़ बि न सम्झो त तूं मूंखे पंहिंजी परेशानी ॿुधाई। जॾहिं बि तोखां पुछियमि हमेशह तो चयो त मां ख़ुशि आहियां। छो शमीर, छो? शकील मूं तोखे जेको कमु चयो उन जो छा थियो? यार आउं शमीर ॾे वियो हुयसि, हुन चयो जीअं ई पैसा थींदा आउं ॾेई छॾींदुसि। इहे त हुन जा रोज़ जा बहाना आहिनि। मूंखे ॿुधा त हुन खां पैसा कीअं वठां? यार शमीर मिसकिन माण्हू आहे, केॾी न महांगाई आहे, हुन वटि किथां आया पैसा? हिन महांगाईअ में ग़रीब माण्हू जो जीअण ई जंजाल आहे। त पोइ छा मुंहिंजा पैसा विसारे छॾियां? न, तूं पंहिंजा पैसा न विसार, हू पैसा तोखे ॾेई छॾींदो। यार ईद लॻी पिया, मूंखे पैसनि जी ज़रूरत आहे, मूंखे ख़बर आहे कोन ईंदो। तूं थोरो सब्र कर, पैसा तोखे आउं वठी ॾींदुसि।